अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु आहियां अज़हर गुल सरकी। असांजो अॼोको प्रोग्राम जेको गॾु आहे उहो असां सां महिमान आहिनि ट्रांसपोर्ट वारा सूबाई वज़ीर मीर मुमताज़ हुसैन जखलानी साहब। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदे इहो मालूम करण जी कोशिशि कंदासीं त उन्हनि जे खाते में कि हाणे कहिड़ी शयुनि जी ज़रूरत आहे जिन खे बहितर करे आम माण्हुनि खे उनजो सहज पहुचाए सघिजे थो। उन खां अलावा असां हितां जी जेका मक़ामी सियासत आहे उन ते बि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जेको मकानी चूंडनि वारो ही जेको मरहलो शुरू थियण वारो आहे उन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जेका सिंध हुकूमत जी जेका कारकर्दगी आहे या मुख़्तलिफ़ जेके डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि में कहिड़ियूं अॻिली हुकूमत जी भेट में हिन हुकूमत में बहितरियूं आणण जी ज़रूरत पेश अचे थी या उन्हनि खे कहिड़ी शइ नज़र अचे थी जेके बहितर करे सघिजे थो। अस्सलाम वालेकुम मीर साहब। वालेकुम सलाम। मीर साहब, तव्हां ताज़ो ई हलफ़ खयो आहे ट्रांसपोर्ट वारी वज़ारत जो हलफ़ खणण खां पोइ तव्हांखे इहो खातो अलॉट कयो वियो। बिल्कुलु। तव्हांजी नज़र में तव्हांजे खाते में कहिड़ी शयूं आहिनि जिन खे बहितर करण जी ज़रूरत आहे ऐं उन खां अॻु में उनखे बहितर न कयो वियो? ॾिसो, तव्हांखे मां ॿुधायां त ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट कंहिं ज़माने में त ट्रांसपोर्ट जूं काफ़ी बसिस हलंदियूं ऐं तक़रीबन सिंध जे हर रूट ते हलंदा हुआ। जॾहिं खां हाणे कॉम्पिटिशन दौरु अची चुको आहे, प्राइवेट बसिस असांजे सिंध में अची चुका आहिनि त गवर्नमेंट जी जेकी बसिस आहिनि उहे ॾींहों ॾींहुं वहिजी विया आहिनि। हिन वक़्तु त असां वटि ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट में एज सच इन क़िस्म जा को बसिस न आहिनि जेके रूटनि ते हलंदा हुजनि। मुंहिंजी प्रायोरिटी इहा आहे त मां चाहियां थो त ए वेठल डिपार्टमेंट आहे, इन खे मां पिक कयां ऐं मुंहिंजी एजेंडा में शामिलु आहे। ऐं जेकी ज़िमेवारी मूंखे ॾिनी वई आहे, मुंहिंजो मां शुक्रगुज़ार आहे पंहिंजे को चेयरमैन जो जेको हेॾी वॾी ज़िमेदारी मूंखे ॾिनी वई आहे। त हिन में मुंहिंजी प्रायोरिटी इहा आहे त मां सिंध रूरल ऐं अर्बन एरिया आहिनि जेके सिटीज़ ऐं कराची खां ॿाहिरि जेके आहिनि शहरूं, त उनमें जेतिरो थी सघे त मां इनखे गवर्नमेंट जा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते असां बसिस हलायूं। छो गवर्नमेंट जे तरफ़ां असां हलायूं था त उनमें असांखे एॾो प्रॉफिटेबल नथो थिए। असां हाणे नओं हिकिड़ो फार्मूलो ठाहियूं था त जीअं पब्लिक पार्टनरशिप ते असां बसिस हलायूं। मां इनशाला अनक़रीब तव्हां ॾिसंदो विदिन फ्यू वीक्स असां हिकु टेंडरिंग करणु वञूं था। उनमें असां इनिशियल स्टेज ते असां 100 बसूं डाइवोस या इन खां बहितर जीअं ॿी कंपनियूं जेके बि उन टेंडरिंग ते बहितर लहनि उहे पार्टिसिपेट कंदा। उनजी असां हिकिड़ी इंटरनेशनल बिडिंग कराईंदासीं। जेको उन बिडिंग ते पूरो लहंदो असां उनखे टेंडर अवॉर्ड कंदासीं। इनिशियल स्टेज ते असां 100 बसूं हलाइणु चाहियूं था। जेके सिंध जा डिविजनल हेडक्वार्टर आहिनि। ये इनिशियली 100 बसूं आहिनि या मुकमिल प्रोग्राम इहो आहे? न प्रोग्राम घटि में घटि 5000 बसनि जो आहे। अच्छा, आहे त तमामु वॾो प्रोग्राम आहे। इनिशियली स्टेज ते असां अॻिते वरी इनशाला इनखे 500 बसूं ते कंदासीं फस्ट फेज़ सां, जंहिंमां 20 तव्हांजा हलंदा डिविजनल हेडक्वार्टर लाड़काना, सखर, मीरपुर ख़ासि, हैदराबाद। उनखां ॿियो वरी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजो प्रोजेक्ट आहे जेको वॾो मेगा प्रोजेक्ट आहे हिकिड़ो, मां चवां थो सरप्राइज़ हूंदो कराची लाइ। ऐं ख़ासि करे इनमें इंट्रस्ट आहे असांजो आसिफ़ अली ज़रदारी साहब प्रेसिडेंट साहब में। त जीअं असां लाहौर में जेको शहबाज़ शरीफ़ हलाए थो मेट्रो बसिस, असां उन तर्ज़ खां उन खां वधीक हिकिड़ो मिसाली प्रोग्राम आणणु चाहियूं था। इनशाला उहो बि तव्हांखे जल्दी असां पंहिंजे चीफ मिनिस्टर साहब सां गॾिजी वेही उहो बि हिकिड़ो ऐलान कंदासीं। उहो हिकिड़ो वॾो हिकु मेगा प्रोजेक्ट हूंदो ऐं कराची वारनि लाइ हिकिड़ो सरप्राइज़ हूंदो, स्पेशली सिंध वारनि लाइ। असां सिर्फ़ु कराची खे फोकस नथा कयूं, असां चऊं था कराची सां गॾोगॾु रूरल एरिया सिंध उन खे बि पाण सां गॾु करियूं। उते बि बसनि जी काफ़ी ज़रूरत आहे। तव्हां ॾिसो रेलवे जो निज़ाम असां वटि तबाह थी चुको आहे। रेलवे जा निज़ाम हाल थी वियो आहे, ट्रेनुनि में त का इंजण आहिनि त का में बिजली न आहे, टाइमिंग्स ते अचनि कोन था, माण्हू ॾाढा परेशान थियनि था। त माण्हू काफ़ी हाणे मीर साहब ॾिसो न, तव्हां चओ था त शराकती बुनियादनि ते तव्हां इहो डिपार्टमेंट हलाईंदव, पब्लिक सेक्टर खे इन्वॉल्व कंदव, गवर्नमेंट बि उन में हिसेदार हूंदी, त इन मामले खे पाइदार ऐं ट्रांसपेरेंट बणाइण जे लाइ हिकिड़ो प्रोग्राम आहे। कीअं ट्रांसपेरेंट थींदो? उन लाइ बाक़ाइदा जो हिकिड़ो असां हिकिड़ो बोर्ड ठाहियो आहे। सिर्फ़ु ईअं त न उन्हनि खे प्राइवेट वारनि जे हवाले करे असां उनजे दड़ी हवाले करे छॾंदासीं। असां हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो आहे, उनमें हिकिड़ो बोर्ड हूंदो, उनजो असां चेयरमैन हूंदासीं, असां पंहिंजे डिपार्टमेंट जा माण्हू बि गॾु हुन सां हूंदा, कुझु उन्हनि जा बि माण्हू गॾु हूंदा। इन जीअं इनखे प्रॉफिटेबल करे हलायूं, असां उन्हनि खे सुठे नमूने सुठा रूट्स जेके आहिनि उन्हनि खे ॾींदासीं, असां उनखे फैसिलिटेट कंदासीं। जीअं उन्हनि जो हिकिड़ो बिज़नेस आहे, ॾिसो न हिकिड़ो माण्हू अरबे पंहिंजी बिज़नेस इन्वेस्टमेंट करायूं था असां उन्हनि खे सिंध में,
त ज़ाहिर उनखे असां कंफर्टेबल करणु असांजो फ़र्ज़ु आहे उन्हनि खे न। त उहो पंहिंजो हेॾो वॾो इन्वेस्ट हिन दौर में तव्हां ॾिसो असांजे हालातनि में हिते केरु इन्वेस्ट करण लाइ तयार ई कोन आहे। इनशाला असांजी कोशिशि आहे हाणे असां प्रोग्राम रखूं था पंहिंजो इनशाला चाइना बि विज़िट्स कंदासीं, असां कोरिया बि विज़िट्स कंदासीं, असां वेंदासीं उते उन्हनि मुल्कनि में उहे गाॾियूं ॾिसंदासीं, उन्हनि जी परफॉर्मेंस ॾिसंदासीं जेको बेस्ट ऐं असांजे सिंध खे ऐं असांजे रोडनि जे मुताबिक़ असांजे हिन इलाइक़े हिसाब जे मुताबिक़ ऐं गाॾी ड्यूरेबल हुजे, गाॾियुनि ते कम्प्रोमाइज़ कोन हुजे, सुठी क्वालिटी जी गाॾियूं हुजनि, वेल स्टैंडर्ड गाॾियूं हुजनि जंहिंखे कंफर्टेबल गाॾियूं हुजनि ऐं उन्हनि खे असां हलाइण था चाहियूं। ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधायां इनशाला असां कराची में पंहिंजो हिकिड़ो येलो लाइन असां हलाइणु चाहियूं था जेके जीअं लाहौर में हले थो मेट्रो बसिस वांगुरु, इन तरह सां असां कराची में असांजो वॾो प्रोग्राम आहे इनशाला ताला। उनखे बि असां केतिरो भाड़नि में केतिरो फ़र्क़ु हूंदो पब्लिक ट्रांसपोर्ट खां? हा, इहो ई सुठो ॻाल्हि आहे। असां जेके फेयर किराया रखंदा उहे असांजे ई जेके असांखे गवर्नमेंट सिंध उनखे तामीन कंदो, छो जो असां चाहियूं था त पब्लिक खे रिलीफ मिले, किराया उनजा रीज़नेबल हूंदा, तव्हां उहो बसिस बि ॾिसंदव ऐं उनजा किराया ॾिसंदव। जेके प्राइवेट बस हूंदा, जेके प्राइवेट मालिकान जा उनखां तमामु घटि किरायो हूंदो ऐं उनखां वधीक सुठा ऐं कंफर्टेबल बसिस हूंदा। तव्हां चओ था बसुनि जो मयार आम बसुनि खां बहितरु हूंदो, किरायो आम बसुनि खां घटि हूंदो। अक्सर करे ईअं थियो आहे त सिंध हुकूमत जे वज़ीरनि पारां ऐलान ई हूंदा आहिनि, विज़िट बि थींदा आहिनि, उहे कागज़नि में समूरियूं ॻाल्हियूं थींदियूं बि आहिनि, पर अमली तौर ते उन्हनि जो फ़ाइदो माण्हुनि खे पहुचंदो घटि आहे। मां हाणे पोइ माण्हू माज़ी में वञणु नथो चाहियां, ॾिस न हाणे उहो माज़ी वारा दौर चेंज थी चुका आहिनि। अॻे माण्हू सिर्फ़ु टीवीअ ते बि अनाउंस करे हलिया वेंदा, पर अमली तौरु जीअं तव्हां चओ था बिल्कुलु न कंदा, पर न हाणे प्रैक्टिकली कमु करिणो आहे। छो जो माज़ी को छो चेंज हूंदा? तव्हां समेत ॿिनि चइनि वज़ीरनि खां सवाइ ॿिया कहिड़ा चेंज आहिनि? काफ़ी नवां चेहरा अची चुका आहिनि, काफ़ी नवां तव्हां ॾिसो सिंध कैबिनेट में काफ़ी नौजवान यंग चेहरा अची चुका आहिनि। ठीकु आहे, के सीनियर आहिनि पर सभु असां आइसोलेट नथा करे सघूं, सीनियरनि जी बि हुजणु तमामु मस्त उहे रहनुमाई कंदा आहिनि। एट अ टाइम्स जो टीम त चेंज नथा करे सघूं। माण्हुनि खे सीनियरिटी डिलीवर न कंदी आहे, माण्हुनि खे इरादा मज़बूत ऐं अमल डिलीवर कंदो आहे न। उहा सीनियरिटी माण्हू छा उनखे को धोई त न पीअंदा न। माण्हुनि खे जेको तव्हांजो डिलीवर करण जो अंदाज़ इहो आहे, तव्हां अमली तौर ते उहो माण्हुनि खे फ़ाइदा पहुचायो न। जेकॾहिं उनजो सीनियर आहे हिकिड़ो 40 साल खां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब खां वठी जो साथी आहे, उहो असांजे लाइ हिकिड़ो मुक़दस किताब त न आहे न। ॾिसो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जा सभु असां पोइ लॻूं, शहीद राणी जे असांजा पोइ लॻूं, उनजे यूनिवर्सिटी जा असां शागिर्द आहियूं। सीनियरनि खे असां आइसोलेट, तव्हां मुंहिंजो मतिलबु आहे असां सीनियरनि खे भला सीनियर जेके सुठा परफॉर्मेंस कंदा छा उनखे असां आइसोलेट कयूं वञूं? भला निसार साहिबु खोड़े जी तजुर्बो घटि आहे, तव्हां मूंखे ॿुधायो। तव्हां माण्हू पंहिंजे सीनियरनि खे आइसोलेट करणु नथा चाहियो, माण्हू भला आइसोलेट थियनि? न असां ईअं नथा चऊं त माण्हू आइसोलेट, असां उन्हनि सीनियरनि खे बि माण्हू भला उहे सीनियर अगरि तव्हां उन्हनि खे चओ था आइसोलेट उन्हनि कयो आहे, त अॼु उहे सीनियर खटे कीअं आया, पंहिंजे हल्कनि मां वोट वठी आया न, उहो बि मैंडेट करे कामयाबु थी हिकिड़ो अलॻि बेस आहे त खटे केरु कीअं आयो, उन ते असां हिन महिल हीउ प्रोग्राम उन ते न आहे। हीउ प्रोग्राम हिकु त तव्हांजे खाते में जेके बहितरियूं करणु था चाहियो था उन ते ॻाल्हाइण था चाहियूं, ॿियो उन बहितरीन जो माण्हुनि खे हेठी सतह जे माण्हू खे जेको फ़ाइदो पहुचंदो उन ते ॻाल्हाईंदासीं। तव्हां ॿियनि सिंध जे कहिड़े कहिड़े रूट्स ते उहे गाॾियूं हलाईंदो? ॾिसो हाणे जेके रूट्स जेके इनिशियली तौरु असां डिविजनल हेडक्वाटर आहिनि उन्हनि में हलाईंदासीं, छो जो असां जेको प्रोग्राम ठाहियो आहे जंहिं नमूने सां मूंखां अॻु में इहो टेंडरिंग थियणो, बदकिस्मती सां अॻु कैंसिल थियो, उनजा कुझु फॉर्मेलिटीज़ उन्हनि पूरा न कया। इनिशियली स्टेज ते डिविजनल हेडक्वाटर ते हलंदा, पोइ असां डिस्ट्रिक्ट लेवल ते असां उन्हनि खे आणींदासीं। न सिर्फ़ु बसिस हलंदा, असांजो तव्हां इनशाला गाॾियुनि सां गॾोगॾु असांजा 3 ट्रेनिंग सेंटर आहिनि इनशाला। हिकिड़ो हैदराबाद में बि आहे, कराची में बि आहे, हिकिड़ो सखर वारो बि मूंखे ॿुधायो उन खोलियनि, पर उन में इनक्रोच थी चुका, उनखे असां उनजो मैटर कुझु कोर्ट में हले थो। असां ड्राइविंग लाइसेंस उनखे उनखे सिखिया मुहैया करण लाइ जेके नवां नौजवान उनखे ट्रेनिंग ॾींदासीं, उन्हनि खे लाइसेंस इशू कंदासीं, उन्हनि जो लाइसेंस जो स्टैंडर्ड इंटरनेशनल लेवल ते असां लाइसेंस आणींदासीं, उहो बि गवर्नमेंट असांजे तरफ़ां ॾींदो। उन्हनि खे बि उनजो जेको ट्रेनिंग जो जेको फीस आहे तमामु हिकिड़ो लिमिटेड हूंदो ऐं उनखे वेल ट्रेंड कंदासीं, एम्प्लॉयमेंट थींदो जीअं माण्हुनि खे सिखिया ईज़ी थिए। त माण्हुनि खे हिते तव्हां ॾिसो इंटीरियर सिंध में किथे ड्राइविंग स्कूल्स आहिनि, किथे आहिनि, सिर्फ़ु कराची में तव्हांखे उहे बि मिलंदा, सिर्फ़ु प्राइवेट लेवल ते मिलंदा। ॾिसो ॿी हिकिड़ी ॻाल्हि, अरड़ी तरमीम खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत इलाही सारा खातनि जा अख़्तियारात सूबाई हुकूमतनि खे मोकिले छॾिया। इन हद ताणी इहो मिसाल असां वटि मिले थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे को चेयरमैन प्रेसिडेंट हुजण जे बावजूदि पंहिंजा अख़्तियारात वज़ीर आज़म जे हवाले करे छॾिया। त हाणे सिंध हुकूमत ईअं छो नथी चाहे त उहे अख़्तियारात हेठी सतह ताणी मकानी अदारनि जा जेके चूंडियल नुमाइंदा अचनि उन्हनि ताणी मुंतक़िल थियनि? आहिनि, इहो बि 18वीं तरमीम में शामिलु आहे न।
ॾिसो जस हुजे आसिफ अली ज़रदारी खे केरु पंहिंजा पावर्स कंहिंखे ॾींदो, मूंखे इहो ॿुधायो। कहिड़ा पावर तव्हांजे 18वीं तरमीम में जेके मकानी इदारनि खे सूबाई हुकूमत कहिड़ा 18वीं तरमीम में प्रेसिडेंट साहब तव्हां इहो त एग्री कयो था न, प्रेसिडेंट साहब पंहिंजा पावर सभु प्राइम मिनिस्टर साहब खे ॾिना आहिनि न, इन शइ खे तव्हां मानो था। ठीकु, अचो उन खां पोइ असां प्रोमोशन लेवल ते अचूं था, CM खां अचूं हेठि, हाणे तव्हां चओ था मकानी चूंडनि, तव्हां मकानी चूंडनि जो ऑर्डिनेंस पढ़ोसीं, उन में टोटल्स जेके आहिनि, असां मुशरफ वारो निज़ाम नथा चाहियूं। ॾिस उहो हिकिड़ो आमिर डिक्टेटर पंहिंजे मर्ज़ी सां रातो राति वेही मुशरफ वारो निज़ाम तव्हां नथा चाहियो। तव्हां जेको हाणे निज़ाम ॾिनो आहे इहो त माण्हुनि खे अञा ताईं ख़बर ई न आहे त निज़ाम आहे कहिड़ो, न 79 वारो आहे न मुशरफ वारो आहे। इहो ई त कन्फ्यूजन आहे, असली मसइलो त तव्हांखे माण्हुनि जो कन्फ्यूजन दूर कयो न। असां त इन लाइ त रोऊं पिटूं पिया बाबा, इलेक्शन खे पोइ हिते कयो, थोरो माण्हू उन्हनि खे ॾिसीनि पढ़नि ऐं उनखे सम्झनि। असां तॾहिं इन खे रहूं पिया बाबा, थोरो इलेक्शन खे पोइ हिते कयो, असांखे टाइम ॾियो। हिकिड़ो पुराणो निज़ाम आहे, उन निज़ाम खे जनरल हिकु राति में वेही राताऊं आयूं आहिनि, उनजे निज़ाम खे असांखे ठाहिण लाइ असांखे को वक़्तु मिले, असां उनखे अहिड़े नमूने सां ठाहियूं कंहिंखे एतिराज़ात न हुजनि। हिकु तरफ़ ठाहियूं पिया त ॾिसो पिया असांजे ख़िलाफ़ु तव्हां ॾिठो 10 जमायती निज़ाम, सिंध में ॿिटो निज़ाम हिकिड़ो शोशो उतारे वियो, काॾे विया ॿिटो निज़ाम? उनजो ॾिसो, जवाहरलाल नेहरू पंहिंजे हिकु किताब में लिखियो त मां जॾहिं मकानी इदारनि वारे कानून ते खे ॾिठो ऐं मूंखे सम्झ में ॻाल्हि अची वई त हुकूमत कीअं हलाइजे, हिन मां माण्हू सिखी सघे थो। तव्हां उन स्टेप खां हिन महिल सूबाई वज़ारत जे उहिदे ते पुॻायो, तव्हां हितां शहर जा मेयर बि रहिया आहियो, तव्हां मकानी इदारनि वारे निज़ाम खे बि हलायो आहे, तव्हां हाणे सूबाई वज़ारत में बि वज़ीर बि आहियो। तव्हां इहो मूंखे ॿुधायो त हाणे जेको निज़ाम आहे तव्हांखे ख़बर आहे उहो निज़ाम कीअं आहे? बिल्कुलु, पर उन में ईअं काफ़ी शयूं चेंज करणियूं पवनि थियूं। मां बि रहियो आहियां नाज़म, ठीकु आहे, तव्हां जीअं चओ था, मां बि सिटी जैकाबाद जो मेयर रही चुको आहियां, मां उहो निज़ाम बि ॾिठो आहे। उहो निज़ाम बहितर ख़बर आहे न, तव्हां मेयर खां वठी मां उन ॻाल्हि खे चवां थो, उन निज़ाम खां हे निज़ाम जॾहिं माण्हू सम्झंदा, असां इन करे एतिराज़ कयूं पिया त ख़ुदा रा थोरो इलेक्शन खे पोइ हिते कयो ऐं माण्हुनि खे कुझु टाइम ॾिनो वञे ऐं माण्हू इन निज़ाम खे पढ़नि ऐं सम्झनि। हिन में सिस्टम जेके जंहिं नमूने सां काउंसलर बीहारिया वञनि था, जिन नमूने सिटी खे अॻे सिटी केतिरो टाइम हुजे, घटि में एटलीस्ट 3 खां 4 महीना त मिलणु खपनि मुंहिंजे तजुर्बे जे हिसाब सां जेके आहे। पर हाणे जंहिं नमूने सां तव्हां ॾिठो, हाणे ॿिया सूबनि बि इहो ॻाल्हि कयो त असांखे टाइम ॾिनो वञे। KPK में त हाणे उन्हनि जेके ॾाढो इन शौक़ु हो त इमरान ख़ान खे मां करायां निज़ाम, उहो बि चए थो मूंखे टाइम ॾिनो वञे। उन सां गॾु तव्हां पंजाब खे ॾिसो, उन्हनि टाइम घुरियो आहे। तव्हां सिंध खे ॾिसो, सिंध वारनि जीअं असां सिंध गवर्नमेंट वियासीं, असां सुप्रीम कोर्ट में, त असांखे टाइम ॾिनो वञे। असांजो टाइम मिले वरी टाइम अगरि असां जल्दी में करायूं आहे, वरी इहे ई माण्हू इहे ई मुखालफ़त, छो जो इहो वरी आंगुरियूं उथारण पीपल्स पार्टी तव्हां हमेशह हिननि खे छो जो पीपल्स पार्टी सिंध में हमेशह खटियो आहे ऐं पीपल्स पार्टी जो सिंध किलो रहियो आहे। हिते वठूं था हिकिड़ो नंढो ब्रेक, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में ॿीहर भलीकार। वे सभु इहो ॿुधायो त इलेक्शन तव्हां चओ था त कुझु अरसे खां पोइ कराइण सां बहितर नमूने सां कराए सघिजे थी। 3-4 महीननि जे अरसे में इलाही सारियूं उन्हनि शयुनि खे सम्झण जे लाइ बि खपनि, माण्हुनि ताईं इहा ॻाल्हि पहुचाइण जे लाइ खपे। ॿिया सारा खोड़ सारा इशूज़ आहिनि, इलेक्शन कमीशन खे बि इशूज़ हुया, त उनखे बि टाइम घुरिजे पियो, उनजे करे थिए। पर हाणे जेकबाबाद सां अॻु में असां पंहिंजे जेकबाबाद जी सूरत हाल ते जेकॾहिं ॻाल्हायूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी माज़ीअ में हिते जेके बि जॾहिं ज़िले नाज़िम चूंडजंदा रहिया, उन महिल बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मदद सां हिते चूंडजंदा रहिया। नाज़मी निज़ाम आयो, उन में पहिरियों नाज़िम मीर शबीर अली बिजरानी थियो ज़िले जो, उनखां पोइ बेगम सईदा सुमरो थी बि उहा पीपल्स पार्टी जी सपोर्ट उनखे हासिलु रही, उनजे करे उहा नाज़िमा चूंडिजी सघी। ऐं हाणे ॿीहर मकानी चूंडूं थियण वञनि पियूं, जमायती बुनियादनि ते चूंडूं थियनि पियूं। पीपल्स पार्टी MPA जी जेका इलेक्शन थिए थी, उन में बि जेकबाबाद जो जेको शहरी तक आहे PS 14 वारो, उन में लाॻीतो माण्हुनि सां अहिड़ी वेदन छो थी कई वञे, हिते अहिड़ो नुमाइंदे खे टिकट छो थी ॾिनी वञे जंहिंखे माण्हू पूरा 5 साल गुज़री था वञनि तो माण्हुनि खे नज़र ई नथो अचे। पीपल्स पार्टी हिकिड़ी अवामी पार्टी आहे, माण्हुनि जे इन मसइले खे साम्हूं छो नथी रखे? ॾिसो, तव्हां 2 सवाल करे वियो हिन में। हिकिड़ो त पहिरियों तव्हां मूंखे इहो ॿुधायो त पीपल्स पार्टी PS 14 जेको असांजी जेकबाबाद शहर वारो तक आहे, उते अहिड़े माण्हू खे टिकट छो थी ॾिनी वञे जंहिंसां 2008 में बि अहिड़े माण्हू खे टिकट ॾिनी वई जंहिं माण्हुनि जी हिते भींग करे छॾी। 2010 जी ॿोॾ आई, उन में बि हमरा नज़र न आयो, 5 ई साल नज़र न आयो, पूरा 5 साल हुकूमत हलंदी रही, MP नज़र न आयो। हाणे जॾहिं 2000 हाणे ताज़ी इलेक्शन थी आहे 2013 में,
त उन में बि हाणे जेको चूंडिजी आयो आहे MP उहो त कॾहिं हिते माण्हुनि जेके अवामी मसइलनि में को खुलियल कचहरी में कंहिं माण्हुनि जे ॾुखियाई सुख में नज़र त न आयो आहे? ॾिसो न, तव्हां हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई आहे। इहा ई ॻाल्हि हुई, पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह इहो चाहींदो आहे त मां उन्हनि माण्हुनि खे टिकट ॾियां जेके अवाम जा ख़िदमत कनि ऐं ग्रास रूट ते वञी माण्हुनि सां मिलनि ऐं माण्हुनि जा मसाइला ॿुधी अची असेंबली तक पहुचाइनि जेके उन जा मसइला आहिनि। असांजो सेशन इन थियो आहे महीने में, असांजा मां सम्झां थो हिकु हफ़्ते ताईं हलंदो आहे। साल में कुझु समथिंग 100 डेज़ कुझु उहे एतिरा हूंदा आहिनि पूरा करण लाइ। बाक़ी त असांखे टाइम मिलंदो आहे पंहिंजे हल्के में वञी वेहूं ऐं माण्हुनि जा मसाइल ॿुधूं। जेके उते हल थियण जा जोॻा आहिनि उहे तइ कया वञनि, जेके न आहिनि उहे मथे लेवल ते चीफ मिनिस्टर साहिबु या मिनिस्टर साहिबु वग़ैरह वग़ैरह वेठा आहिनि उन्हनि ताईं पहुचाइण जे लाइ। 2013 जी ॻाल्हि था कयो, इन खां अॻु में जेके हुया जेके असां टिकट्स होल्डर आहे, जीअं मुंहिंजे तक में हो मोहतरम गुलाम मोहम्मद शालानी साहिबु गैर फाल MP त उन खे न मिलियो न टिकट। पार्टी ॾिस न, पार्टी अगरि मां कमु कंदुसि माना उते इहो रिफॉर्म आंदो वियो त अॻ में गुलाम मोहम्मद शालानी खे टिकट आई, हाणे मीर मुमताज़ हुसैन जखरानी खे टिकट ॾिनी वई, उते इहा चेंज आंदी वई। जेकबाबाद वारो जेको PS 14 वारो तक आहे उते अॻ में पुट खे टिकट आई, हाणे पीउ खे ॾिनी वई। ॾिसो न, सरदार मुक़ीम हिकिड़ो पुराणो सीनियर पॉलिटिशियन आहे। वरी ॻाल्हि उहा ई, माना उन पुराणे माण्हू खे माण्हू छा कंदा? अर्ज़ु करे वञा न, सरदार साहिब खे तव्हांखे यादि हुजे त मां सम्झां थो सरदार साहिब खे 90s खां पोइ 1990 खां पोइ मां सम्झां थो 23-22 सालनि खां पोइ हाणे चांस मिलियो पार्लियामानी पॉलिटिक्स में। अॻ में केरु? अॻ में उनजो पुटु हुयो, मां मञा थो। उनजो पहिरों दफ़ो उनजे पुट खे मिलियो, उनजे पुट परफॉर्मेंस न कयो, उहो माण्हुनि वटि न वियो, उन्हनि माण्हुनि जा कम न कया। जॾहिं पीपल्स पार्टी खे ख़बर हुई उनजो पुटु माज़ी में ज़िले नाज़मी जी इलेक्शन हाराए चुको आहे, क्यू लीग जी टिकट ते सखर मां इलेक्शन विड़ी चुको आहे, उहो माण्हू हिते जे माण्हुनि खे छा डिलीवर कंदो? पूरा 5 साल नज़र न आयो। जेको पीउ उनजी सिहत ई अञा एतिरी इजाज़त नथी ॾिए जेको आम माण्हुनि ताणी अवाम माण्हू ताणी पहुची सघे, उन माण्हू खे टिकट ॾियण जो कहिड़ो जवाबु? पुराणे दौर में कंहिं पार्टी सां को इलेक्शन लड़ियो आहे, उहो हिकिड़ो ॿियो इशू हूंदो आहे। नओं पीपल्स पार्टी जॉइन कयो, हिन पीपल्स पार्टी हिन खे टिकट हुनजे पुट खे ॾिनो, अगरि हुनजे पुट परफॉर्मेंस न कयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी इन शइ खे महसूसु कयो, अवाम जे आवाज़ खे महसूसु कंदे ॿुधंदे उनखे चेंज करे हटाए थी सघे उन्हनि इहो सोचियो हूंदो त पीउ बहितर कमु कंदो, पीउ बहितर पॉलिटिशियन आहे, सीनियर पॉलिटिशियन आहे। अगरि उन जो बि अगरि इहो हालत रहियो, मां नथो सम्झां फ्यूचर में उन सां बि इहो हालत थींदो। जीअं गुलाम मोहम्मद शालानी साहिबु मुंहिंजे PS में हुयो, कमु न कयईं, यकीननि कमु करे शायदि अॼु मुंहिंजे जाइ ते उहो हुजे हा, उनखे टिकट मिलिया। अगरि मूंखे टिकट जेका ज़िम्मेवारी ॾिनी वई, अगरि मां बि पंहिंजे हल्के में वञी यकीननि कमु कंदुसि त माण्हुनि जो ख़िदमत कंदुसि, फ्यूचर में मूंखे बि मिलंदो। अगरि मां न कंदुसि मुंहिंजो बि इहो हालत आहे। इहो सिर्फ़ु पीपल्स पार्टी सिर्फ़ु जैकबाबाद में न कयो आहे, सिंध में काफ़ी अहिड़ा कॉन्स्टिट्यूंसी आहिनि उते उन्हनि चेंज कया आहिनि। तव्हां इहो महसूसु न कयो त हिन भेरे जैकबाबाद शहर जे माण्हुनि हिकिड़ो पंहिंजे कावड़ जो इज़हार कयो? कावड़ जो इज़हार माण्हुनि जो इहो न हो त उन्हनि खे हितां जे MP अहिड़ो ॾिनो वियो जेको माण्हुनि खे कॾहिं 5 साल नज़र न आयो? तव्हां नथा सम्झो त उनजो को रीज़न इहो हो? काफ़ी रीज़न्स आहे। ॾिसो न, सिर्फ़ु MPA न मिलण बि पंहिंजे जाते तव्हांजी ॻाल्हि लॉजिक आहे, रीज़न हुयो। उन सां गॾोगॾु तव्हां हिते ॾिसो 2010 में फ्लड आयो, उन खां पोइ 2012 में हिते हैवी रेन आयो, काफ़ी रोड 2008 में बरसाति थी, माण्हुनि जा फसल तबाह थिया। 2010 में 2008 त सैलाब हो। 2008 जो सैलाब न हो, 2007 वारी इलेक्शन सैलाब, 2000 फ्लड असां वटि आयो 2010 में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट संभालींदे पहिरियों तमामु घणी बरसाति थी, जंहिंजे करे फसल तबाह थी विया। उहो सिटी में न थियो तबाही, सिटी में न थियो, सिटी में न थियो, नो सिटी में न थियो, फ्लड आयो 2010 में आयो फ्लड, उनमें शहर वॾी तबाही थी। शहर मुंहिंजे मतिलबु शहर अलाह जे महिरबानी सां तव्हां ॾिठो असां ई हुयासीं न, मीर एजाज़ ख़ान हुयो, उन पाण वेही शहर खे हिते वेही कोशिशि बचाइण वारो त अलाह आहे, पर कोशिशि पर कयो न कोशिशि नज़र त आहे न, पार्टी जी त नुमाइंदगी हुई न। हाणे उहो त उन्हनि खां तव्हां बहितर सवाल पुछा कयो त उन्हनि MP खे उन वक़्तु कयो आहे त उहे छो न आहिनि, उन्हनि जो त मां उनजी तरफ़ां जवाबु नथो ॾेई सघां। तव्हां सपोर्ट कंदा रहिया आहियो पार्टी प्लेटफॉर्म ते, तव्हां इन MP जी टिकट ॾियारण लाइ सपोर्ट कंदा रहिया आहियो? टिकट असां न ॾींदा आहियूं, टिकट पार्टी ॾींदी आहे, पार्टी ॾींदी आहे। हिमायत हे त राजा रहीम हो या सरदार मुक़ीम, इवन पीपल्स पार्टी सुभाणे कंहिं आम माण्हू नंढे क्लास जे वर्कर खे ॾींदो, असां हुनखे सपोर्ट कंदासीं ऐं असां कोशिशि कंदासीं ऐं इनशाअल्लाह असां हुनखे कामयाबु करणु। बाक़ी फ़ैसिला त पार्टी क़यादत कंदी आहे न, असां त न कंदा आहियूं। पार्टी जी मशावरत में तव्हां उन्हनि माण्हुनि जी हिमायत कंदा आहियो?
न न ईअं बिना जो छड़ो हिमायत करणु ॿी शइ आहे, पर पार्टी मां जीअं जेके वेंदा आहिनि, हिकिड़ो बोर्ड हूंदो आहे, हिकिड़ो इंडिविजुअल डिसीशन हूंदो आहे, कलेक्टिव डिसीशन हूंदो आहे, सभु पंहिंजा राय ॾींदा आहिनि, उनमें हिकिड़ो पार्टी हिकिड़ो बोर्ड ठाहींदो आहे, बोर्ड में हिकिड़ा फ़ैसिला वेंदा आहिनि, उनखां पोइ फाइनल जेके लीडर आहिनि असांजा उहे डिसाइड कंदा आहिनि टिकेट। असां त कोन कंदा, असां हिकु रिकमेंडेशन ॾेई सघूं था, असां ॿुधाए सघूं था हिन माण्हू जो एतिरो असरअंदाज़ आहे, हे माण्हू एतिरो इफेक्टिव आहे। टिकेट सां गॾोगॾु असांजो हे जैकबाबाद बैकवर्ड एरिया, हिते क़बाइली सिस्टम आहे, उन शइ खे बि मद्देनज़र असांखे ॾिसणो पवंदो आहे, असां उन खे त आइसोलेट नथा करे सघूं न। तव्हांजे ख़्याल में सरदारी निज़ाम बि आहे, हिकिड़ी ॻाल्हि कई सवेर त ग़ुलाम मोहम्मद छेलियाणी माण्हुनि खे डिलीवर न कयो, उनजे करे पीपल्स पार्टी इहा ज़रूरत महसूसु कई त हिते ॿियो MP आणिजे, जंहिंजे करे तव्हांखे टिकेट पार्टी ॾिनी ऐं तव्हां इलेक्शन खटे आया पार्टी प्लेटफॉर्म तां। तव्हां वटि कहिड़ो विज़न आहे तव्हां गढ़ीखेरे जे लाइ? हा बिल्कुलु सुठो सुवालु कयो था। ॾिसो मुंहिंजो इहो वधि में वधि पहिरीं प्रायोरिटी आहे गढ़ीखेरो, छो जैकबाबाद 3 तालुकनि ते मुश्तमिल आहे, ठुल, जैकबाबाद, गढ़ीखेरो हमेशह बैकवर्ड रह चुको आहे, ऐं हमेशह मां सम्झ में नथो अचे या गढ़ीखेरो जो बैड लक चइजे, छो जो 2002 वारे इलेक्शन में बि तव्हांखे ख़बर आहे मीर मंज़ूर ख़ान पांवार असांजे पीपल्स पार्टी टिकेट प्लेटफॉर्म मां चूंडिजी वियो, उहो पीपल्स पार्टी छॾे वियो, ठीकु आहे। उनखां पोइ वरी पार्टी टिकेट ॾिनो ग़ुलाम मोहम्मद शहलानी खे, तव्हां वरी मंज़ूर ख़ान खे पार्टी में शामिल कयो आहे। ये पार्टी पीपल्स पार्टी हिकु समंदर पार्टी आहे, इनमें कंहिंखे रुकावट कंहिंखे न आहे, पीपल्स पार्टी में हर कोई अची थो सघे। अॼु नवाज़ शरीफ़ जे पार्टी में जेके मुशरफ जा गॾु नवाज़ शरीफ़ सां गॾु वेठा आहिनि, तव्हां मूंखे ॿुधायो 500 माण्हू मां सियासत में दरवाज़ा बंदि न कबा आहिनि, असां सियासत में शख़्सी बुनियादनि ते न कंदा आहियूं, पीपल्स पार्टी समंदर आहे, इनमें अनकंडीशनल हर कोई अची थो सघे। पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जी वॾे में वॾी सियासी पार्टी चई वञे थी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जैकबाबाद ज़िले अंदरि उनखे हिन महिल ताणी पार्टी की ऑफिस ई कोन्हे, ज़िले जो सदर आहे उहो गैर फ़ाल आहे, पीपल्स पार्टी जो जनरल सेक्रेटरी आहे, उनजो हाल इहो आहे जो हिते ऑफिसरनि जी मुक़ररी अहिड़ी थो कराए, हर खाते में मदाख़लत आहे, हिते रहियो खियो इदारनि जी भींग कराए छॾी अथई। तव्हांखे हितां जे माण्हुनि जो छो नथो अहसासु थिए, पार्टी खे इहो ख़्यालु छो नथो थिए त मां जेको तनज़ीमी केडर आहे या जेको सियासी केडर आहे, पार्लियामानी केडर आहे, उन साइड ते अहिड़ा माण्हू छो था मोकिलिया वञनि जो हितां जा माण्हू सफ़र कनि? ॾिसो, जहाँ तक पहिरियों तव्हां सवाल कयो पीपल्स पार्टी खे ऑफिस न आहे, तव्हांजे भरिसां पाकिस्तान पीपल्स खे ऑफिस आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे। न उहा कंहिं इंडिविजुअल यूथ विंग हुजे या सिपाह हुजे, उन सां को तालुक न आहे, पीपल्स पार्टी जी ऑफिस आहे, उहो ॿी ॻाल्हि आहे। ऑफिस हिकु नंढड़ो आहे, तव्हां नथा चओ त असां नवाज़ शरीफ़ वांगुरु को कॉम्प्लेक्स ठाराए विया आहियूं या इमरान PTI वांगुरु को कॉम्प्लेक्स ठाहियूं, असांजी आवामी पार्टी आहे। ऐं ॿी जेकी ॻाल्हि कई प्रेसिडेंट साहिबु, असांजो प्रेसिडेंट साहिबु त एक्टिव आहे, हमेशह असां सां टच में हूंदो आहे। तव्हां अॼु ताईं ॿुधायो त प्रेसिडेंट साहिबु जो डिस्ट्रिक्ट वारे कहिड़ो कमु जेको तव्हांखे कहिड़े जेको प्रोग्राम में तव्हांखे नज़र न आयो आहे? न जैकाबाद में जो घर त न आहे, मिसाल जैकाबाद खां ॿाहिरि घर मिलण वञनि माण्हू ज़रूरी न घर मिलण उन सां छो था वञनि, उहो पार्टी जेकी मीटिंगूं ईंदा आहिनि उन में त ईंदो आहे, पार्टिसिपेट कंदो आहे, हिते कंदो आहे, कराची में कंदो आहे, ऐं माशाल्लाह नओं जनरल सेक्रेटरी साहिबु असां ईंदो आहे, उहो ॾिसंदो, उहो बि एक्टिव लॻो पियो आहे, तव्हांजा रोज़ कमकारनि में लॻो आहे, शहर जे सफ़ाई जे मसइलनि में तव्हां ॾिसो हुनखे एक्टिव नज़र अचे थो, तनज़ीम खे उहो फ़हाल थो करे, हिकिड़ो सभिनि जी गॾनि जी कलेक्टिव हिकिड़ो घर वांगुरु हिकिड़ो टीम वर्क थी असां कमु था कयूं न। हिते वठूं था हिकिड़ो नंढो ब्रेक, असां सां गॾु हुजो। वेलकम बैक नाज़रीन। मीर साहब, तव्हां गढ़ीखेरे जी तक PS 13 खां MP चूंडिया आहियो, जीअं अॻ में पाण ॻाल्हि कईसूं त गढ़ीखेरे में तमामु घणे कम जी ज़रूरत आहे। गढ़ीखेरो तालुको ॾाढो पुठिते पियल तालुको आहे, उतां मीर मंज़ूर अली ख़ान हुजे या ग़ुलाम मोहम्मद शहलानी हुजे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ MPs चूंडजंदा आया आहिनि, पर उतां जे माण्हुनि सफ़र कयो आहे, उन्हनि जे माण्हुनि खे कुझु बि डिलीवर न थियो आहे। गढ़ीखेरे तालुके हेडक्वाटर खे छॾे करे बाक़ी कंहिं बि इलाइक़े में शायदि को गर्ल्स हाई स्कूल हुजे, मूंखे नज़र नथो अचे किथे बि, जेकॾहिं आहे त को हेकुड़ ॿेकुड़ हूंदो। हाणे तव्हां मुख़्तलिफ़ जॾहिं जैकबाबाद अचो था त पंहिंजे तक जी दौरा बि कयो था, उन मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञो बि था, ॻोठनि में, त हाणे तव्हां उते कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट प्लान कया आहिनि या उतां जे माण्हुनि जे लाइ तव्हां वटि कहिड़ो विज़न आहे? जीअं सवेर बि ॻाल्हि कईसीं, तव्हांजी ॻाल्हि खे मां अॻिते वधाईंदो हलां त बाक़ी जैकाबाद ऑलरेडी बैकवर्ड डिस्ट्रिक्ट आहे, उनखां वधीक बैकवर्ड आहे गढ़ीखेरो, मां गुज़ारिश कयां ॿुधाईंदो हलां। मुंहिंजो प्लान इहो आहे, जीअं तव्हां चओ था गर्ल्स गढ़ीखेरे में गर्ल्स स्कूल्स आहे, पर गर्ल्स कॉलेज न आहे। मां रिकमेंडेशन कयो आहे पंहिंजे मिनिस्टर साहिब खे ऐं चीफ मिनिस्टर साहिब खे, त मां मुंहिंजी इहा कोशिशि आहे त मां गर्ल्स कॉलेज उते ठारायां। हेडक्वाटर में गर्ल्स स्कूल आहे? हेडक्वाटर त तालुके में पहिरियों मस्त, तालुके में बि न आहे कॉलेज, न आहे गर्ल्स कॉलेज न आहे। पहिरियों त मां तालुके खे ठाहियां, पोइ अॻिते वेंदुसि न, पहिरियों त हिकिड़े घर खे ठाहे पोइ वेल पॉपुलेटेड इलाइक़ा आहिनि तव्हांजो मोहम्मदपुर, उते बि आहे, उते कॉलेज न आहे, स्कूल्स आहिनि, मोहम्मदपुर में आहे, दोदापुर में आहे, दाऊ में आहे, मीरापुर में आहे,
मां कॉलेज जी ॻाल्हि थो कयां, तालके में कॉलेज मस्ट आहे। मां चवां थो गर्ल्स कॉलेज हुजे, छो जो नियाणियूं इंटर करणु या BA करण लाइ या त वञनि थियूं जैकवाबाद था अचनि गड़ी खैर जूं नियाणियूं, या वरी हितां वञनि था शहदाद कोट। बॉइज़ इहो ई सेम प्रॉब्लम बॉइज़ में आहे। उते अॼु ताईं नादरा जी ऑफ़िस न आहे। मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए, नादरा जी ऑफ़िस गड़ी खेरे तालके में न आहे। मुंहिंजी पर्सनल इहे एफर्ट्स आहिनि त पहिरियों मां नादरा जो बि उते ऑफ़िस क़ाइमु करणु चाहियां थो, जो माण्हू गड़ी खेरे खां हिकिड़ो ID कार्ड जंहिंजी क़ीमत मां सम्झां थो हिकिड़ी मिनिमम क़ीमत आहे 200-300 रुपया आहे, 100 सवा हूंदो, उन जे ठाहिण लाइ गड़ी खेरे खां माण्हू अचनि जैकाबाद, भाड़ा ख़र्च करे गाॾी ते, वरी उन खां टोकन वठी वापसि वञनि, वरी कार्ड खणनि रिसीव करण लाइ अचनि, माना 5 खां 6 हज़ार हिकिड़े माण्हू जो ख़र्चु अलॻि, टाइम ज़ाया, पंधु के 40 किलोमीटर 45 किलोमीटर उहे ट्रेवल करे अचनि। ॿियो जेको गड़ी खेरे में आहे, अॼु ताईं जॾहिं फ्लड खां पोइ PTCL जो हिकिड़ो सिस्टम हो निज़ाम, उहो धरम भरम थी चुको आहे। PTCL जो जेको ऑफ़िस न 2010 खां वठी न आहे। अॼुकल्ह इंटरनेट जो जदीद दौर आहे, तव्हां ॾिसो था जीअं कल मुहर्रम जे दौरान मोबाइल ऑफ कयनि त माण्हू खे अगरि कम्यूनिकेशन नेट ज़रूरत आहे, PTCL जी ज़रूरत आहे, इनशाला उहो बि अनक़रीब मां उनजो बि ओपनिंग करण वारो आहे। ऐं सिटी खे स्पेशली मां सिटी में जेके मेन जेके रोड आहिनि, जेके वॾा वॾा सिटीज़ जा रोड आहिनि, उनखे ड्रेनेज ऐं एसफाल्ट रोड उहो मां पंहिंजा सर्वे बि कराया आहिनि। ऐं इंटर सिटी में जेके इंट्रा सिटी जेको शहर आहे, उनमें जेके उनमें टफ टाइल ऐं प्लस नालियूं उन सां गॾु ठारायां थो। उन सां गॾोगॾु शहर में अॼुकल्ह महांगाई जो दौरु आहे, टी में हाणे अफोर्ड नथो करे सघे वापडा जा बिल, असां पंहिंजा सोलर सिस्टम ते सॼे सिटी खे, मुंहिंजी पहिरियों प्रायोरिटी सिटी खां पोइ मां आस्ते आस्ते निकिरंदुमि पंहिंजा नंढा जेके वॾा जीअं तव्हां चओ था पॉपुलेशन वारा जेके नंढा नंढा पॉकेट्स ॻोठ आहिनि, उन्हनि खे कवर करण लाइ उन सिटी में मां सोलर सिस्टम लाइट्स आणणु थो चाहियां। ईदगाह न आहे, तबाह लॻो पियो, कोई ईदगाह न आहे, ईद नमाज़ पढ़ण लाइ वञूं था, ईदगाह मां अप्रूव करायो आहे। उन सां गॾोगॾु मसइलनि हिंदू जेके असांजे माइनॉरिटी जा ॿार आहिनि था वीचारा, उन्हनि खे पंहिंजो मसइलनि न आहे, उन जे लाइ मां बाउंड्री वाल उहो मंज़ूरु करायो आहे। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधायां बस टर्मिनल न आहे, उहो मां लिखियो आहे। इनशाला मुंहिंजे पाण एज़ अ मिनिस्टर मां इहो कोई गड़ी खेरी हिकिड़ो सुठो टर्मिनल मां ॾियां। अलाह तव्हांखे हयाती ॾिए। तव्हांजो स्पोर्ट्स जो हुते एक्टिविटीज़ न आहिनि, हुते मां स्पोर्ट्स लाइ सभई पंहिंजो ठाहिरायो आहे। स्पोर्ट्स हिकिड़ो कॉम्प्लेक्स हुजे या फुटबॉल ग्राउंड जेको लेटेस्ट रांदियुनि जी जो हेल्दी दिमाग़ लाइ रांदियूं तमामु मस्तु आहिनि। इहे अहिड़ा काफ़ी जेके आहिनि शयूं, त असां इहो चाहियूं था त गड़ी खेरे खे असां अपग्रेड कयूं ऐं गड़ी खेरे खे हिकिड़ो मां मिसाली शहर बणायां। छो जो आहे कमु करणु नियत ते, अगरि माण्हू जो नियत साफ़ु हूंदो, कोशिशि कंदो त इनशाला शयूं थी वेंदा। ऐं असांजे पीपल्स पार्टी जी इहा पॉलिसी आहे कमु करणु। छो हे 5 साल असांखे मिलिया आहिनि त असांखे घर वेहण लाइ न मिलिया, हिकु 5 साल असां लाइ हिकिड़ो चैलेंज आहे, असांजे गवर्नमेंट लाइ चैलेंज आहे। इन 5 सालनि में इनशाला अगरि सुठो परफॉर्मेंस करे वियासीं ऐं इनशाला कयूं था, इनशाला तव्हां ॾिसो पोएं गवर्नमेंट खां हिन गवर्नमेंट तमामु डिफरेंट आहे। तव्हां ॾिसो त इनशाला इहो परफॉर्मेंस करे इन परफॉर्मेंस खे हिकिड़ो मैकेनिज़म अगरि सेट करे असां इनशाला फेडरल में बि ॿिए दफ़े इनशाला सुठे मार्ग, हिन दफ़े बि असां खटियो हुयोसीं, पर असांजे प्रेसिडेंट साहिबु चयो त असां पटड़ी खां हटणु नथा चाहियूं, गवर्नमेंट खे जीअं जमहूरियत खे डीरेल न करणु चाहियूं पिया। जेको आरोन जी जेकी महिरबानी थी, जेको नवाज़ शरीफ़ खे हिकिड़ो जाली मैंडेट ॾिनो हुयो, पर इनशाला असां हक़ीक़ी मैंडेट खणी ईंदासीं नेक्स्ट इनशाला इलेक्शन में। असां इन बेस ते खणी ईंदासीं पंहिंजे सिंध गवर्नमेंट जी परफॉर्मेंस ते इनशाला। ऐं इनशाला पंहिंजे हाणे पंजाब खे फ़हाल था कयूं ऐं उन्हनि खे तनज़ीम साज़ी जीअं असांजो को चेयरमैन साहिबु फ़हाल थो कहे त असां इनशाला नेक्स्ट फ्यूचर में पंजाब मां बि स्वीप कंदासीं। अच्छा मिस साहब, ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां चओ था त गड़ी खेरे में बहितरी आणिबी। माज़ी में गड़ी खेरे जे MPA जैकबाबाद PS 14 जे माज़ी जे MPA हाणोके MPA अलाह करे हाणोको MPA कुझु माण्हुनि खे डिलीवर करे दुआ आहे। पर जेके लोकल बॉडीज़ हाणे इलेक्शन थींदियूं, पोइ उन जो को टाइम कहिड़ो बि मुक़ररु थिए थो, पर शायदि चंद महीननि में ई थींदियूं इनशाला। हिकिड़ी उमेद त इहा ई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हाणे जमायती बुनियादनि ते इलेक्शन थिए पई, त हिन भेरे जेको शहरनि खे जेके मेयर ॾिनो वेंदो, जैकबाबाद शहर खे जेको मेयर ॾिनो वेंदो, या जेके टाउन कमेटीज़ आहिनि ॿियूं इलाइक़नि जूं तालकनि में, उन्हनि खे जेके ॾिना वेंदा, चूंडियल नुमाइंदा ॾिना वेंदा, पीपल्स पार्टी भला साॻियो ई हशर कंदी जीअं गड़ी खेरे में माज़ी में हुयो या जैकबाबाद PS 15 ते हुयो 14 ते हुयो, कन कुझु माण्हुनि जे ॾुखनि जो को अहसासु करे हिकु चङा माण्हू खे टिकट ॾिनी वेंदी? ॾिसो, पार्टी फ़ैसिला त पार्टी कंदो। हिकु असांजी इहा कोशिशि हूंदी ऐं हिकिड़ी बाक़ाइदा पीपल्स पार्टी हर डिस्ट्रिक्ट वाइज़ हिकिड़ो पंहिंजो बोर्ड ठहंदो, बोर्ड मेरिट ते असां टिकट ॾींदासीं। अॻे जेके इलेक्शन थिया आहिनि ग़ैर जमायती बुनियादनि ते थिया आहिनि, 2001 हुजे या 2005 वारी इलेक्शन हुजे,
को आवाम दोस्त जे पैनल ते हो, के कहिड़े दोस्त जे पैनल जे नाले सां हो, पर हिन दफ़े प्योरली असां पाकिस्तान पीपल्स पार्टी तीर जे निशान सां पंहिंजा कैंडिडेट बीहारींदो, काउंसलर्स बीहारींदो, ऐं असांजा जॾहिं काउंसलर्स इनशाला कामयाबु थी ईंदा पोइ उन मां सिलेक्ट कंदो, पार्टी ॾे रिकमेंडेशन मोकिलींदासीं त हे माण्हू डिज़र्व था कनि, क्राइटेरिया ठाहींदासीं 1 2 3, अगरि इन्हनि मां कंहिंखे ॾिनो वञे त पार्टी लाइ बहितरु थींदो। सिर्फ़ु हाणे सिफ़ारिश ते तव्हांखे यकीन कर मां ॿुधायां त उन महिल तव्हां कंहिंखे टिकटूं। अच्छा, ॿियो हिकिड़ो ज़िले में पढ़ाॾो आहे त जेको बाबा ज़िले जे लाइ जेको ज़िले चेयरमैन लाइ तव्हांजे जखराणी ख़ानदान जे तरफ़ां जा जेके तव्हांजा सियासी इतिहादी दोस्त आहिनि या पार्टी जा दोस्त आहिनि, उन पारां हिकिड़ो ॿुधो पियो वञे त मुतफ़िक़ा फ़ैसिलो कयो आहे त मीर बाबल ख़ान जखराणी खे ज़िले चेयरमैन चूंडायो वेंदो। ॾिसो, इहो त मां चवंदुमि त हिकिड़ो ॿारणी ॻाल्हि आहे, प्री मैच्योर ॻाल्हि आहे। जॾहिं इलेक्शन थिए बाबल ख़ान बि जखराणी पंहिंजी जाइ ते कैंडिडेट, अगरि सुठो कैंडिडेट अगरि बीह थो सघे, सिर्फ़ु बाबल ख़ान त न आहे, असां सां गॾु ॿिया बि पार्टी में शामिल आहिनि, खोसा बिरादरी आहिनि, पावर बिरादरी आहे, सरकी बिरादरी आहे, जमाली बिरादरी आहे, ऐं इन सां गॾु ॿिया पार्टी जा वर्कर टाइप जा आहिनि। उहो त पार्टी फ़ैसिलो क़यादत कंदो न, ॾिसूं केतिरा सीटां असां खटी था अचूं, ऐं उहे अॻां अर्ज़ु करे वञा त असां नाला रिकमेंडेशन करे मोकिलींदासीं। फाइनल अथॉरिटी आसिफ़ अली ज़रदारी साहिबु आहे को चेयरमैन असांजो, उहो कंदो, असांजो चेयरमैन साहिबु को चेयरमैन ई कंदा, असां न कंदासीं। जेको उहे डिसाइड कंदा लबैक उहो सुभाणे कंहिं काउंसलर कंहिं वर्कर लाइ चवंदा असां उनखे नॉमिनेट था कयूं, डिस्ट्रिक्ट कैंडिडेट लाइ नॉमिनेट, असां उनखे वेलकम कंदासीं, इनशाला असां उनखे खटराए बि ॾेखारींदासीं। इन क़िस्म सां चाहे तालके में हुजे, चाहे टाउन में हुजे, या म्यूनसिपैलिटी में हुजे, या डिस्ट्रिक्ट काउंसिल में हुजे, जेके नॉमिनेट पीपल्स पार्टी पंहिंजा कैंडिडेट कंदो, खटाइण इनशाला असां सभिनि जो फ़र्ज़ु आहे असां उन पंहिंजे कैंडिडेट खे कामयाबु करे सुरखुरू करायूं। जेकाबाद जो मेयर जखराणी ख़ानदान मां हूंदो? मुमकिन आहे, केर बि थी थो सघे, हर कंहिंखे हक़ आहे। जेकाबाद जो मेयर सिटी में, ॾिसो न, इन करे असां उहा ॻाल्हि था कयूं, जेकाबाद जो मेयर जी तव्हां हिस्ट्री वठो, 80s खां वठी 83 खां वठी जखराणी थियो आहे, 83 खां वठी 85 ताईं मीर अर्ज़ मोहम्मद जखराणी, असांजो नानो शरीफ़ मुंहिंजे मामे जो, 85 खां वठी 90s ताईं वरी मीर अर्ज़ मोहम्मद ख़ान जखराणी, उनखां पोइ मीर बशीर अहमद ख़ान जखराणी, 2001 खां वठी 2005 ताईं मां थियो, 2005 खां 2010 ताईं मुंहिंजो नंढो भाउ सिजाल हुसैन जखराणी थियो। असां इन करे चऊं था असां हिन शहर में ख़िदमत कई आहे, इन करे असां हक़ वधीक जेको पार्टी फ़ैसिलो कंदो, असांखे पार्टी जे फ़ैसिले जारी रहण जो इम्कान आहे त इहो ज़रूरी न आहे को तसलसल जारी रहे, इहो पार्टी थी सघे थो ॿिए कंहिं लाइ बि चवे असां वेलकम कंदासीं, असां नथा चऊं, असांजो इहो टर्म्स कंडीशन शर्त शराइत न आहे जो असांखे ज़रूरी आहे जखराणी खे ॾिनो वञे। घुर हूंदी घुर हर कोई करे थो सघे न, घुर सरकी बि करे थो सघे, घुर खोसो बि करे थो सघे, घुर पावर साहब बि करे सघे, पर फ़ैसिला करण वारा त उहे आहिनि। बाक़ी इहो न आहे त असां हाणे असां क्लेम नथा कयूं। पीपल्स पार्टी वटि सीनियर्स जो ॾाढो क़दुरु हूंदो आहे, ज़ाहिर आहे जेके नवां पार्टी में शामिल थिया आहिनि शायदि उनजी घुर में उहा सघ न हुजे, थी सघे छो न हुजे, अगरि उनखे बि एकमोडेट करिणो आहे, अगरि उहे आहिनि पार्टी में, ज़ारा पार्टी उन्हनि शयुनि खे बि ॾिसंदो, उन्हनि खे उन क्राइटेरिया सां उनखे एकमोडेट कयो वेंदो। बाक़ी असांजो कंहिंजो इहो डिमांड त न आहे त असांखे ॾिनो वञे, पार्टी जेको फ़ैसिलो करे, पार्टी असां चवंदा आहियूं पार्टी ते, हाणे बि पार्टी फ़ैसिलो कयो, पहिरियों ॾिठो टिकेट मुंहिंजे चाचे खे मिलियो, उहो डिस्क्वालीफाई थियो, पोइ मूंखे मिलियो, पार्टी जेको फ़ैसिलो कंदो असां लबे कंदासीं, पार्टी जंहिं लाइ नॉमिनेट कंदो, चाहे वर्कर लाइ नॉमिनेट कंदो सिटी में, असां उनखे कामयाबु कराईंदासीं। मां इवन चवंदो डिस्ट्रिक्ट लाइ पार्टी नॉमिनेट कंदो, डिसीशन पार्टी ते कंदो, असां इम्प्लीमेंट कंदासीं। वॾी महिरबानी मीर मुमताज़ हुसैन जखराणी साहिबु। नाज़रीन, तव्हां सूबाई वज़ीर ट्रांसपोर्ट मीर मुमताज़ हुसैन जखराणी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजो चवणु आहे त पार्टी जे फ़ैसिलनि जी अहमियत आहे, फ़र्दनि जे फ़ैसिलनि जी का अहमियत कोन्हे। हुन इहा बि ॻाल्हि कई त सॼी सिंध में ख़िदमत कंदुसि जेतिरो थी सघियो, सॼी सिंध जी ख़िदमत कंदुसि, ट्रांसपोर्ट खां सवाइ बि ॿिया जेका कम हुन खां पुॼी सघिया, हुनजो चवणु आहे त उन्हनि ते ध्यानु ॾींदुसि सॼी सिंध खां अलावा। हुन चयो त माज़ी में जेको ॻाल्हि गड़ी खेरे तालके खां MPS चूंडजंदा आया आहिनि, माण्हुनि खे जेके ॾुख उते मिलिया आहिनि, जीअं माण्हू पार्टी खे मयार न ॾियनि, उन समूरे ॾुखनि खे ख़तमु करण जी कोशिशि कंदुसि। गड़ी खेरे जेको उनजो तक बि आहे उते इलाही सारो तरक़ियाती कमनि जो ॼार विछाईंदुसि। उनखां अलावा हुन इहा बि ॻाल्हि कई आहे त माज़ी जा जेके MPS हुया, उनखे पीपल्स पार्टी टिकेट ॾिनी हुई, उन्हनि माण्हुनि सां न निभायो, ऐं हिन दफ़े ऐं उन समूरे माज़ी जे MPS वारे ॾुखनि वारे सॼी फ़ज़ा खे ख़तमु करे ख़ुशगवार माहौल क़ाइमु करण जी कोशिशि कंदुसि, जीअं ईंदड़ इलेक्शन में माण्हुनि वटि सुरख़ुरू थी वञूं। हुन इहा बि ॻाल्हि कई त जेकबाबाद जे PS 14 वारे तक ते पीपल्स पार्टी जे फ़ैसिलनि जा हू पाबंद हुजनि था, उते पीपल्स पार्टी जेकॾहिं कंहिंखे बि टिकेट ॾींदी त उहे इन ॻाल्हि जा पाबंद आहिनि त उहे उनजी हिमायत कंदा।
माण्हू केरु केतिरो सुठो आहे कसो आहे उहो पार्टी जो ई फ़ैसिलो हूंदो आहे। जेके टिकट ॾिए उहा उन जी मजबूरी आहे। ज़िले अंदरि जेका चेयरमैनशिप वारी ॻाल्हि कई हुई हुन चयो त उहो बि पार्टी जे फ़ैसिले जा उन ते बि पाबंद हूंदा, पर हुननि ॻाल्हि कई त 83 खां वठी 2000 कोई 7 ताणी 10 ताणी जखरानी ख़ानदान मां जेकबाबाद शहर वारी जेका म्यूनिसिपल कमेटी आहे उतां जो जेको चेयरमैन आहे, उतां जो जेको नाज़िम आहे, जखरानी ख़ानदान मां थींदो आयो आहे। उन्हनि जे इन ॻाल्हि मां हिकिड़ी ख़ुशबू महसूसु थी त ख़्वाहिश रखण जी त सभु कंहिंखे पाबंदी न आहे, रखी सघे थो। उन्हनि चयो त जखरानी ख़ानदान ख़िदमत कई आहे, जेकॾहिं हिन भेरे बि जैकबाबाद जी शहर वारे म्यूनिसिपल वारी सीट ते जखरानी ख़ानदान जो माण्हू ईंदो त ख़िदमत कंदासीं। बाक़ी पार्टी जेको फ़ैसिलो कंदी उन जा पाबंद आहियूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।